अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल हुर्रिल मुहज्जलीन अतयबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसारि वल मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना फ़अम्मल्लज़ीना आमनू बिल्लाहि वअतसमू बिही फसयुदखिलुहुम फी रहमतिम मिन्हु व फ़द्लिन व यहदीहिम इलैहि सिरातम मुस्तकीमा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जंगे दुरूद शरीफ याद है सो मोहब्बत सबते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। खानपुर महरजा रोशन ज़मीर सुन्नी मुसलमानों, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करोड़े कर्म ऐं एहसान जे मालिक रब जैसा के पंजे दिलबर नबी जे मीलाद जी मजलिस में शिरकत जी सआदत अता फरमाई है। यकीनन मोहब्बत वारन जी दिल के फरहत मिलंदी है जने जिक्र मुस्तफा उनन जे कन्नन मां थींदो दिल ऐं दिमाग ताईं पहुचंदो। मोहब्बतूं त खोड़ आहिन, उनन जा असबाब खोड़ आहिन। पुट सां मोहब्बत आहे छो त लखते जिगर आहे, ज़ाल सां मोहब्बत आहे छो त उहा सही मुझा जिंदगी जी हम सफर है। अबे अम्मा से मोहब्बत है छो तो वे तवा असांजे ला ॼणण वारा पालण वारा परवरिश करण वारा आहिनि। यारन दोस्तन से मोहब्बत है छो तो वे असांजा हड ॾोखी ऐं हमदर्द आहिनि। पर मोमिनन के सब का वधीक मोहब्बत मदीने वाले साईं सां हूंदी आहे। छो त अबो अम्मा सिर्फ दुनियावी एतबार का तरबियत कंदा हैं, यार दोस्त सिर्फ दुनियावी मामलात में मददगार बनवा हैं। हम सफर शरीके हयात महज जिंदगी जे दुख सुख ताईं ऐं ख्वाहिश ताईं आहे। औलाद तवाजे कुराड़प जो थी सके सहारो थियन, पर मदीने जो ताजदार उहा ज़ात आहे जेका दुनिया जो नेमतों अता कंदो आहे त अल्लाह जे खजानन मां कब्र हशर जो नेमतों अता फरमाईंदो आहे। जिते सब छॾे वेंदा आहिनि को मदद करण वारो न हूंदो आहे, उते मदीने वारो साईं सार लहण वारो आहे। सुभान अल्लाह, न चई सुभान अल्लाह। पर माशर जे मैदान में जिते अबो कम न ईंदो, अम्मा कम न ईंदी,
दोस्त कम नहीं दा, साथी कम नहीं दा, यार कम नहीं दा, उन जाए थे नफे देने वाली जात होंगी, अल्लाह का बख्शिश वसराए देने वाली जात होंगी, तो तुझे मुझे दिल पर नबी मोहम्मद करीम की जात। समझ में आई गाल कौन आई? सुभान अल्लाह। असा जो रहबर मदीने वारो, असा जो रहनुमा मदीने वारो, असा जे ला मदीने जो ताजदार बाइसे निजात है, बाइसे बरकत है, वजूद मुस्तफा निजाते अजाब का निजात जो सबब है, वजूद मुस्तफा उम्मत जेला सआदत है, वजूद मुस्तफा पंजन जेला तो फायदेमंद है, पर जेके कलमे पढ़ण वारा बना है, जन ईमान बना आंदो आ, जेके मुसलमान बन थिया है, अल्लाह जो नबी उन्हनि खे बि नफ़ो ऐं फ़ाइदो पहुचाईंदो आहे। सुभान अल्लाह। असां सम्झूं था त असां मुसलमान आहियूं, कलमे पढ़ण वारा आहियूं, मञण वारा आहियूं, असां जेको सो दुनिया में महबूबन ते ईमान अंदोसी, मिलाद मल्हायोसी, मोहब्बत रखीसी, बस असां जो ही नबी आ, असां खे ही नफ़ो ॾियण वारो आ, असां खे ही फ़ाइदो ॾियण वारो आ। न मिठा मदीने जे ताजदार जी ज़ात वुसअत वारी ज़ात आ, जियां अल्लाह सभिनी खे बिना के मतलब जे पाले पियो, कि मदीने वारो साईं पूरी इंसान ज़ात खे रंग नस्ल ॾिसी न, क़ौम कबीलो ॾिसी न, मज़हब ॾिसी न, मसलक ॾिसी न, अल्लाह जी रहमत वठे पियो हर इंसान खे अता करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जे रुगी मुसलमानन जे ला नबी हुजे हा त अल्लाह ताला इंसान जात जड़ा खिताब न करे हा। अल्लाह जो कुरान फरमाए वमा अरसलनाका इल्ला काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा। सुभान अल्लाह। ए मुझे दिल पर नबी असा तो के न मोकिलियोसी मगर पूरी इंसान जात जेला, पूरी इंसानियत जेला तो खुशखबरी दींदड़ ऐं अज़ाबन खां बेजारींदड़ बनाए मोकिलियो वियो आहे। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जी ज़ात महदूद ना है, हद मुकर्रर थियल ना है। मुझो दिलबर नबी हर इंसान जिला रहबर ऐं रहनुमा है, हर हिक जिला मशअले राह है, हर हिक जिला जेको महबूब जी सुन्नत ते अमल करे सो नफ़ो हासिल कंदो, फ़ाइदो हासिल कंदो, दुनिया में भी फ़ाइदो मिलंदस तो कब्र हश्र में भी फ़ाइदो मिलंदो। अबू लहब हुयो, अबू लहब मुशरिक हुयो, बुत परस्त हुयो, मदीने वारे जे अचण जी खुशी मल्हाई। अबू लहब वॾो दुश्मन, सॼी ज़िंदगी मदीने वारे साईं सां दुश्मनी पातई, वेर पातई, मरी वियो। हज़रत सैयदना अब्बास नबी जो चाचो तो फरमाए मूं ख्वाब में ॾिठो मांस, पुछा कई मांस अबू लहब कहिड़ो हाल आहे? चए थो शिरक जे करे तबाही में आहियां, अज़ाब में आहियां, एकाश नबी ते ईमान आणिया हा, पर जॾहिं सूमर जो ॾींहुं थींदो आहे त अज़ाब में तख़फीफ थींदी आहे, हल्काई थींदी आहे। छो छो या मेहरबानी थींदी आहे इन जे करे जो जॾहिं महबूब ॼावा हुया, सूमर जो ॾींहुं हुयो, मूं ख़ुशी मल्हाई हुई, उन ख़ुशी मल्हाइण जे करे अल्लाह मुंहिंजे मथां अज़ाब टारे छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने जो ताजदार जे अबू लहब खे नफ़ो पहुचाए सघे थो त पंहिंजे आशिकनि खे नफ़ो कोन पहुचाईंदो? अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा सूरह निसा जो जेके आयतूं तिलावत कयूं उन्हनि में अल्लाह ताला मदीने वारे साईं जी वसी कुशादा शख्सियत जो बयान फरमायो आहे। ऐं जन महबूबन ते ईमान आंदो, मदीने वारे साईं जा बणजी विया, मञण वारा थी विया, उन्हनि खे कहिड़ो नफ़ो मिलंदो, कहिड़ो फ़ाइदो मिलंदो, सो बि अल्लाह बयान फरमायो आहे।
ऐं अल्लाह फरमायो जेके मदीने वारे जा बणजी वञनि उन्हनि खे मां अल्लाह पाण हिदायत ॾींदो आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी मूं हाज़िर कयो मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां। ज़हन हाज़िर आहे? सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान तो फरमाया या अय्युहन नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम। ए इंसानो केर पायो अल्लाह जो खिताब सभिनी सां आहे। जॾहिं अल्लाह तौहीद जी ॻाल्हि कई आहे कुरान मजीद में जॾहिं तौहीद जी ॻाल्हि करे पियो उन वक़्तु अल्लाह ताला पूरी इंसान ज़ात सां खिताब कयो। निमाज़ जो हुकुम मोमिननि जे लाइ, रोज़े जो हुकुम मोमिननि जे लाइ, ज़कात जो हुकुम मोमिननि जे लाइ, अमल जो हुकुम मोमिननि जे लाइ, पर तौहीद जो हुकुम सभिनी जे लाइ। केर बि हुजे, को बुत परस्त आहे, को शिरक में मुब्तला है, अल्लाह तो फरमाए बुतन जे आॾो न झुक, झुकणो आहे त अल्लाह जे आॾो झुक। न चई सुभान अल्लाह। हज़रत सैयदना यासिर अम्मार बिन यासिर मुसलमान जो ईमान आंदई ओॾी महिल जॾहिं कलमो पढ़ियई त उनजी माउ ऐं पीउ हज़रत बीबी सुमैया ऐं हज़रत सैयदना यासिर रज़ियल्लाहु तआला अन्हु ॿई ॼणा मुसलमान न थिया हुया। पुट खे था चवनि पुट बच्चा हे छा थो करी, असांजो अबाणो दीन छॾे, बुत परस्ती छॾे, किने मोहम्मद जे पोयां लॻो आहीं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। झगड़ो थियो, तबादलो थियो, गुफ्तगू थी, चारे में बुत रखियल हुयो जंहिंजी पूजा कंदा हुया। अचानक हथ जो हज़रत अम्मार जो लॻो त उहो बुत वञी पट ते किरी पियो। इत्तिफ़ाक़न हथ ॼाणी वाणी कोन कोड़ी, इत्तिफ़ाक़न हथ लॻो बुत भॼी पियो। हज़रत सैयदना अम्मार जो पी हज़रत यासिर परेशान थी वियो तो बुत भगवा अल्लाह जो इन जो बुतन जो अज़ाब न नाज़िल थे, ये न थे। हज़रत सैयदना अम्मार पासे में विहारे जो तो अब्बा अम्मा वेहो, जेको पंहिंजी जान नथो बचाए सके, जेको पत्थर पंहिंजी जिंदगी नथो बचाए सके, पंहिंजे किरण खे बचाए नथो सके, अब्बा ओ अम्मा सो तव्हां जूं मुरादूं कीअं पाड़ींदो, तव्हां जूं मुरादूं कीअं पूरियूं कंदो। मञिणो आहे, कलमो पढ़णो आहे त उन रब जो मञो, उन ते ईमान आणियो जेको सद ॿुधे बि पियो, सद वरनाए बि पियो। सुभान अल्लाह न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं तौहीद जी ॻाल्हि पई अचे अल्लाह फरमायो ए इंसानो तव्हां सभु हिकु आदम मां पैदा थिया आहियो, मज़हब छॾियो, ॿिया रिश्ता छॾियो, बस उहो वठो जेको मूं अल्लाह जी वहदानियत, मूं रब जी तौहीद, मूं अल्लाह जी हिकड़ाईअ ॾांहुं अचण वारो आहे। पर जॾहिं मदीने वारे जी रिसालत, महबूबन करीमन जी शख्सियत, मदीने वारे साईं जी ज़ाती वुसअत खे पियो बयान करे, उन वक़्तु मोमिननि सां खिताब न कयई, रुॻी मुसलमाननि सां खिताब न कयई, रुॻी कलमा गो सां खिताब न कयई। अल्लाह फरमायो या अय्युहन नास ए इंसानो। बोला मुतवज्जे आयो हुकुम फरमा छा थो चवी। अल्लाह फरमायो कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, तहक़ीक़ तव्हां जे रब जे तरफ़ां तव्हां ॾे हिकिड़ो चिट्टो दलील आयो आहे। छा आयो आहे? ॻाल्हायो दलील आयो आहे। छा आयो आहे? जेको बीठा आहियो सेम ॻाल्हायो। छा आयो आहे? दलील आयो आहे। तशरीह पोइ थो कयां, अॻ में तर्जुमो ॿुधी वञो। वअंज़लना इलैकुम नूरम मुबीना, ऐं उन दलील सां गॾु हिकिड़ो नूर मुबीन, चिट्टो नूर यानी क़ुरान नाज़िल कयो आहे। फअमल्लज़ीना आमनू बिल्लाहि, पोइ उहे माण्हू जन ईमान आंदो अल्लाह ते, कलमो पढ़नि, रब जी तौहीद मञनि, अल्लाह जे मथां ईमान आणनि, वअतसमू बिही, ऐं उन दलील खे चंबड़ी पिया। सुभान अल्लाह। बी में ही ज़मीर जो मर्जे मदीने वारे साईं जी ज़ात। वअतसमू बिही, छिड़ विछड़ न थिया,
हेॾे होॾे न थिया हिन पासे न किरिया सॼे खॿे कोन विया हथ विधनि त मदीने वारे जे दामन में अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ते ईमान आंदन मदीने वाले जी दामन में मजबूती से हाथ विधन फसयुदखिलुहुम फी रहमतिन मिन्हु व फदलिन इन अमल वारन और इन नबी ते ऐं अल्लाह ते ईमान आणण वारन मदीने वाले जी दामन में हाथ विधण वारन जे लाइ अल्लाह जो ऐलाना अन करीब मा अल्लाह उन्हनि खे पंहिंजी रहमत ऐं फज़ल में दाख़िल करे छॾींदुसि। सुभान अल्लाह यहदीहिम इलैहि सिरातम मुस्तकीमा। अल्लाह उन्हनि खे पंहिंजे ताईं पाण ताईं पहुचण जी वाट सिधो रस्तो ॾेखारींदुसि। हिदायत ॾींदुसि उन वाट जी हिदायत ॾींदुसि उन रस्ते जी जेको रस्तो मूं अल्लाह ताईं पहुचण वारो जेको कंहिं ताईं पहुचंदो अल्लाह ताईं कंहिं ताईं माना अल्लाह ताईं पहुचण चाहियो था रब जी वाट वठण चाहियो था अल्लाह ताईं रसाई हासिल करण चाहियो था अल्लाह तो फरमाए वाहिद रस्तो आहे तव्हांजो हथ मुस्तफा जे हथ में हुजे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इहो आहे लफ़्ज़ी तर्जुमो। अल्लाह फरमायो या अय्युहन नास ए इंसानो पूरी खानपुर महर जा माण्हू ॿुधो केर बि आहियो मुसलमान आहियो हिंदू आहियो जैन आहियो बुद्ध आहियो साईं मुंहिंजा मुस्लमान आहियो गैर मुस्लिम आहियो ईसाई यहूदी आहे सभई ॿुधो अल्लाह जो फरमाए ॿुधो कन खोले मूं अल्लाह जे तरफ़ां मूं रब जे लाइ मूं अल्लाह जी तौहीद ते हिकिड़ो दलील तव्हां ॾे आयो सुभान अल्लाह। قد جاءكم برهان من ربكم तव्हांजे पालनहार जे तरफ़ां तव्हांजी अल्लाह वो जेको तव्हांखे रिज़्क़ ॾींदो आहे जेको तव्हांखे इज़त ॾींदो आहे जेको अल्लाह तव्हांजूं मुरादूं पुॼाईंदो आहे उन अल्लाह जे तरफ़ां तव्हां ॾे दलील आयो आहे। भला छाजो दलील आयो आहे मदीने वारे साईं खे अल्लाह फरमायो दलील आहे छाजो दलील आहे कहिड़ी शइ जो दलील आहे ॿुधायां दिलियूं हाज़िर आहिनि। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो मां दलील मोकिलियो आहे मुफ़स्सिरन फरमायो त दलील छाजो मोकिलियो आहे अल्लाह फरमायो दलील मदीने वारो साईं अल्लाह जी वहदानियत जे मथां आहे रब जे वजूद जे मथां दलील अल्लाह जी वहदानियत जे मथां अल्लाह जे हुअण जे मथां हिकिड़ो दलील आहे उहो मदीने जो ताजदार आहे। सवा लख नबी आया कमो बेश घणा 1,24,000 नबी सभिनी नबियनि हिकु तालीम ॾिनी हिकिड़ो पैगाम ॾिनो हिकु शइ सेखारी त अल्लाह अकेलो आहे अल्लाह वाहिद आहे उन सां शिरक न कयो बुत परस्ती न कयो मस्जूद ॿियो को नाहे माबूद ॿियो को नाहे तव्हांजूं मुरादूं पुॼाइण वारो ॿियो को नाहे हिकु ज़ात आहे अल्लाह। अल्लाह जो नालो अहिड़ो वठिजो पंज गली मां आवाज़ पूरे खानपुर में गूंजे हितां शैतान भॼे अल्लाह। असांजो अल्लाह इलाह केर असांजो रब केर असांजो राज़िक़ केर ज़िंदगी ॾियण वारो केर मौत केर ॾींदो आहे दुआऊं केर ॿुधंदो आहे ज़िंदगी
सुभान अल्लाह। आदम का वठी मोहम्मद मुस्तफा करीम ताईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरनी नबी अली ॿुधायो अल्लाह आहे, रब आहे, मनो अल्लाह आहे। कन बुतन जी पूजा कई, कन कुओं जी पूजा कई, कन सितारन जी पूजा कई, कन समुजा सिज जी पूजा कई, कन चंड के पूजो, कन पानी के पूजो, कन कहिड़ी शइ के पूजो। हर नबी आया उन्होंने सेखारियो ए इंसानो पूजा पानी जी न थींदी आ, पूजा सिज जी न थींदी आ, चंड जी न थींदी आ, सितारन के कोन पूजबो आ, बाहि ते सजदो कोन कबो आ, बुतन खां पत्थरन खां मुरादूं कोन उठदियूं आहिन। इबादत जे लाइक़ हिक ज़ात आ जंहिंखे चइबो खबर पवे त अॼु पंज गली जे चौक ते मुवहिद आया आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तवज्जो, सभिनी नबियनि अचो, आदम चयो अल्लाह आहे, नूह चयो अल्लाह आहे, शोएब अलैहिस्सलाम चयो अल्लाह आहे, सालिह अलैहिस्सलाम, ज़करिया, याकूब, यूसुफ, इसहाक, इस्माईल, इब्राहिम अलैहिस्सलाम व तस्लीम, ईसा रूहुल्लाह ताईं हरनी नबियनि चयो अल्लाह आहे। सभिनी खां पुछा कयो भला अल्लाह ॾिठो अथव? आदम खे चयो अल्लाह ॾिठो अथई? ॾिठो न आहे, अल्लाह ॾिठो न आहे। ध्यान मुंहिंजो हिकिड़ी लकीर शइ आहे जेका तव्हांखे सम्झाइण चाहियां थो। आदम खे अल्लाह पंहिंजे हथनि सां ठाहियो, पंहिंजे हथनि सां हुनखे पैदा कयो। अल्लाह आदम जो जिस्म पंहिंजे कुदरत जे दस्त शफ़क़त सां, दस्त कुदरत सां ठाहियो, हुनमें रूह बि अल्लाह विधो। निगाह खोली त अल्लाह खे ॾिठई कोन, अर्श खे ॾिठई। जॾहिं आदम खे माफ़ी मिली हुई त अल्लाह फरमायोसि त हा वसीलो विधई मदीने वारे साईं जो, मौला मोहम्मद करीम जे सदके माफ़ी ॾे। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह चयो ओ आदम अञा त मदीने वारे खे पैदा ई कोन कयो अथनि, तोखे कीअं ख़बर पई? जे तो मौला तॾहिं तो ठाहियो मूं रूह पियो, पहिरीं नज़र मुंहिंजी अर्श ते पई त अर्श जे कुंगरनि ते लिखल ॾिठुम ला इलाहा अल्लाह तुझे नाले सां गॾु मोहम्मद लिखल ॾिठुम। मूं चयो इहा मखलूक में रब जी का महबूब ज़ात आहे त इहो मोहम्मद करीम आहे जंहिंजो अर्श ते अल्लाह पंहिंजे नाले सां गॾु नालो चिटो छॾियो आहे। सुभान अल्लाह। आदम अल्लाह कोन ॾिठो? सुभान अल्लाह। मूसा कलीमुल्लाह अल्लाह सां कचहरियूं कंदो हुयो, रब सां गुफ्तगू कंदो हुयो, अल्लाह जी कचहरी में वेंदो हुयो, रब जे हुजूर में वेंदो हुयो, अल्लाह जी कचहरी ॿुधंदो हुयो। पर माण्हुनि चयो रब ॾिठो अथई? न ॾिठो न आहे। मिठड़ो आवाज़ ॿुधंदो आहियां अल्लाह जो, अल्लाह जी गुफ्तगू ॿुधंदो आहियां। विच में 70,000 नूर जा हिजाब हूंदा हुया। हिकिड़े ॾींहुं शौक़ जाॻियुसि, मूसा खे शौक़ जाॻियो, रब यारिनी अंजुर इलैक, मौला हिजाब हटा त दीदार कयां। अल्लाह फरमायो लन तरानी, मूसा ॾिसी कोन सघंदे। ईअं न चई त नथो ॾेखारियां, पाण नथो ॾेखारियां, न लन तरानी खानपुर जा रोशन ज़मीर रब फरमायो तूं ॾिसी न सघंदे। अल्लाह चवण पियो चाहे ओ मूसा ॾेखारियां पंहिंजो नूर, पंहिंजी तजल्ली, जमाल कुदरत, चेहरे कुदरत ॾेखारियां, पर तुंहिंजी अखियुनि में ताक़त न आहे, हिम्मत न आहे जो मूं अल्लाह खे ॾिसी सघी। तजल्ली पई
कोहे तूर जे मथा फकर मूसा सइका सैयदना मूसा कलीमुल्लाह हिक तचली बिसी बेहोश जी जमीन ते तशरीफ फरमा थी होश न रहो होश पियाए बैठो जमीन ते तशरीफ फरमा थी गयो बिसी न सको सुभान अल्लाह के अल्लाह पैदा कयो ईसा रूह जमन साण कुआरी मरियम जे पेटा जाओ जमन साण गालाए हिंदोरे में पियो बंधन में पियो गालाए पियो गुफ्तगू पियो करे जे पियो ए इंसानो बुधो मां ईसा आया रब जो नबी आया कलीमतुल्लाह बणजी आयो आया रूहुल्लाह बणजी आयो आया अल्लाह जी निशानी बणजी आयो आया अल्लाह जो रसूल पैगंबर बणजी आयो आया पुछा कई वई भला अल्लाह डिठो अथई जे डिठो कोने सुभान अल्लाह इत्ते अची घणा मुंझी पवंदा नवा नवा नस्ल नई नई कौम निकती आहे हिकिड़ी अल्लाह आहे ई कोन माज़अल्लाह अल्लाह जा मुनकिर हिकिड़ा अहल बैतन जा गुस्ताख के सहाबा जा गुस्ताख के नबी में ऐब कढंदा हिकिड़ा वरी अहिड़ा पिटिया आहिनि जो अल्लाह खे ई कोन मिलनि नओं नस्ल छा आहे मां कामरेड आहियां मां वडो सही कमरे आयो जो को भगवान जे पासे को रहमान जे पासे मां इंसान जे पासे अल्लाह तो के इंसानियत बुधाए मुझे इंसानियत मां तो के बुधाए तवज्जो मुड़िया मास्टर को सबक पढ़ाए इने पासे जो हो इनन जो जे बा हे दिसो इस टेबल नजर अचे वधी जे हाउ टेबल ध्यान मुड़िया तो सब ये ध्यान दो सब ये के चले तो मुंडे ध्यान दो टेबल नजर अचे थी जे हाउ नजर अचे थी जे टेबल आहे तने नजर अचे थी भला है किताब बुका नजर अचे तो जे हाउ नजर अचे तो शागिर्द जो जे किताब उस्ताद जो आहे तने नजर अचे तो भला है ब्लैक बोर्ड हे चाक नजर अचे तो जे हाउ जे ब्लैक बोर्ड आहे तने नजर अचे तो चाक आहे तने नजर अचे तो भला बुधायो शागिर्दो अल्लाह नजर अचे तो जे अल्लाह नजर न तो अल्लाह हुजे तो नजर अचे न उस्ताद पियो शागिर्द जी ब्रेन वॉश करे अल्लाह हुजे तो नजर अचे न हिकड़ो को मुंह जड़ो मलंग शागिर्द वेठो है सोची बीठो साईं हिकड़ो सवाल मुंजो बाहे साईं केवला हिकड़ो सवाल मुंजो अवसा साहब चवी तो बुधाया एड़ा मानू सवाल करण दे टही वींदा तो पूरा कोन पवंदा त गारियूं ॾेई खजी वेंदा इमाम आज़म अबू हनीफा रहमहुल्लाह जो मुनाज़रो थियो हिकिड़े तहरीर सां कम्युनिस्ट सां वो ॾिठई सवालनि जे जवाबनि में मुंझी पियो त इमाम आज़म अबू हनीफा खे कन में जे गारियूं ॾिनी इमाम आज़म बुर्दबार हुयो हलीम हुयो ऐं तहमुल वारो हुयो त खिली फरमाई त गारियूं भली ॾे झेड़े करण वारो मां अबू हनीफो कोन विढ़ण वारा ॿिया के हिन असां दलील सां ॻाल्हाईंदा आहियूं बंदूक वारा ॿिया हिन असां कलम वारा आहियूं चओ सुभान अल्लाह वो शागिर्द जी बेटो साईं मुंहिंजो सवाल आहे हा वापस शागिर्दो ॿुधो हे उस्ताद चेदो हे साईं नजर अचे वधो जे हाओ साईं आहे नजर अचे थो भला साईं में अकुल नजर अचे वधो साईं बीठो आहे साईं में अकुल नजर सभिनी शागिर्दनि चयो त कोन्हे को अकुल जे हुजेसि त नजर अचे न उस्ताद में अकुल हुजे त नजर अचे न पुट जेका शइ नज़र नथी अचे इन जो मतिलबु इहो न आहे त उन जो वजूद ई न आहे उन जी हैत ई न आहे उन जो एहसास ई न आहे हवा नज़र नथी अचे पर उन जो एहसास आहे काइनात के ॾिसंदे ज़र्रे ज़र्रे में अल्लाह जी तौहीद रब जी हिकड़ाई अल्लाह जी वुसअत अल्लाह जी कुदरत जो एहसास नज़र ईंदई पूरी इंसान ज़ात अल्लाह जग जोड़िया है अज जो इंसान चंद ते पहुंचो मरीक ते
ताईं पहुंचण जी कोशिश पियो करे उते रॉकेट मोकिलिया अथनि शयूं मोकिलियूं अथनि तकसियो करे थो वञे त असां मरीख़ ताईं पहुता आहियूं अञा सिज बि आहे प्लूटो बि आहे ॿिया सयारा आहिनि हिकिड़ी कहकशां आहे साइंसदाननि जो चवण आहे किरोड़े खरबे कहकशाऊं आहिनि असां त हिकिड़ी गैलेक्सी वेझे जेका सूरज जी सोलर सिस्टम आहे उनजे हिकिड़े नंढड़ी कुंड में असां ज़मीन ते आहियूं हिन ज़मीन हिन काइनात में एतिरी वुसअत आहे जो ज़मीन जहिड़ा अरबे खरबे ॿिया सयारा आहिनि ॿिया समुझा गोला मौजूद आहिनि असां अञा चंड ताईं पहुता आहियूं ओ इंसान तू अल्लाह जी ज़ात में जो सोची रब आहे या न आहे अवल अल्लाह जी तख़लीक़ खे तो समझ रब जी पैदा कयल शयुनि खे तो समझ पोइ रब खे ॾिस अल्लाह जी तख़लीक़ समझ में कोन ईंदई त रब खे किथे पहुची सघंदे समझो दाने को था समझो साइंसदाननि जो चवण आहे हीअ जगह ज़मीन आहे ज़मीन में जो पानी आ समुंड आहिनि समुंड जो 20 खां 15% असां ॾिठो आहे जेको निगाहुनि जे आॾो आहे इन जे तरे में अञा 80 खां 85% ख़बर न आहे त समुंड केतिरो वसी आहे केॾो गहरो आहे उन में कहिड़ी मख़लूक रहंदी आहे कहिड़ा जानवर रहंदा आहिनि ख़बर कोन पई आहे इंसान जी सोच अञा समुंड खे समझी कोन सघी आहे त रब खे कीअं समझी सघंदी असांजे जिस्म में रतब आहे असांजे जिस्म में हड्ड बि आहे चम बि आहे पर डॉक्टरनि खां पुछा कयो इन में लोह बि आहे सोन बि आहे पोटाशियम बि आहे विटामिन्स बि आहिनि जेके ज़ाहिर में लोह साम्हूं हूंदो आहे इहो लोह इंसान जे जिस्म में बि आहे हे लोह इंसान जे जिस्म हो कोन डॉक्टर ॾे वेंदा बाबा हिन में आयरन जी कमी थी वई आहे हिन में फौलाद जी कमी थी वई आहे फौलाद जी बोतल चढ़ायोसि आयरन अंग्रेजी बोली में लोह के सॾींदा आहिनि आयरन लोह के सॾिबो आहे लोह जी कमी थी वई आहे हिनखे बोतल चाढ़ियो फौलाद जी कमी थी वई आहे बोतल चाढ़ियो हर शइ इंसान में आहे इंसान जा दिल गुर्दा हर शोबे जो अलग अलग डॉक्टर आहे गुर्दनि जो अलग डॉक्टर आहे दिल जो अलग डॉक्टर आहे फिफड़नि जो अलग डॉक्टर आहे चम जो डॉक्टर अलग आहे समुझा हड्ड जो डॉक्टर अलग आहे गोश्त जो डॉक्टर अलग आहे अखियुनि जो कननि जो डॉक्टर अलग आहे हिकिड़े शोबे जे लाइ हज़ारे किताब लिखिया विया आहिनि हज़ारे ॻाल्हियूं लिखियूं वियूं आहिनि इहो त अल्लाह जो पैदा कयल इंसान आहे अञा माण्हू इंसान के समझी कोन सघियो आहे त इंसान के पैदा करण वारे अल्लाह खे कीअं समझंदो ॻाल्हि समझ में आई हले मुंहिंजी ॻाल्हि सुभान अल्लाह सुभान अल्लाह कानपुर जा रोशन ज़मीरो अल्लाह के ॿियो केरु न समझी सघंदो हिकु ज़ात समझो जंहिंखे मोहम्मद चयो अल्लाह फरमायो नबीअनि कोन ॾिठो ईसा अलैहिस्सलाम कोन ॾिठो मदीने वारे साईं जो ज़मानो अहिड़ो ज़मानो आहे जेको टेक्नोलॉजी वारो ज़मानो आहे साइंस वारो ज़मानो आहे जिते सुवाल उथंदा पुछा कई वेंदी अल्लाह के जे मथां ईमान आणियूं कलमो पढ़ियूं पर ॿुधा ए रसूल ए मोहम्मद करीम रब ॾिठो ई कि न मदीने वारे साईं जे लाइ माण्हुनि जो सुवाल कयो अल्लाह फरमायो ए इंसानो तव्हां मोहम्मद करीम खां पुछा न कयो मूं रब खां पुछा कयो अचो मां ॿुधायां मुंहिंजी तौहीद जो दलील खपे मूं अल्लाह जे हुअण जो दलील खपे मुंहिंजी वजूद जो दलील खपे मुंहिंजे मौजूदगी जो एहसास तव्हांखे खपे त ॿुधो ए इंसानो कद जाकुम बुरहानुम मिन रब्बिकुम अल्लाह जी तौहीद वटा अल्लाह जी वहदानियत जे मथां तव्हांजे रब वटा मोहम्मद करीम रब जे वजूद जे लाइ तव्हां ॾे चिटो दलील मिलंदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके मूसा जी अख न ॾिसी सघी ईसा जो निगाह कुदरत न ॾिसी सघियो
मदीने वारो वियो दू बदू रब जो दीदार करे सुभान अल्लाह इना जोर से जो सुभान अल्लाह अगली मुलाज क्यों ना रब देखार अल्लाह ये बेचो न तेरी आंख देखे ए मूसा न चश्मे अंबिया देखे मुझे देखे तो ए मूसा मोहम्मद मुस्तफा देखे सुभान अल्लाह अन्ना जोर से जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले के अर्ज के महबूब तौहीद जो पैगाम दी तो अल्लाह जी वहदानियत से खारी तो बोला अल्लाह डिठो थई रब के बसो थई आदम ते जवाब दिनो कौन डिठो थन नूह में जवाब दिनो कौन डिठो थन हजरत मूसा ईसा अलैहिस्सलाम जवाब दिनो कौन डिठो तो डिठो मुझे नबी फरमायो हाओ डिठो बाए कचहरी तो कया महसूस भी कयो फैज भी वरतो अल्लाह का इसी दलील बंजी जमीन वाद के एहसास प्यार न आया तो रब आहे मनो पवंदो सुभान अल्लाह यो दलील मुकर्रर करन जे लाई मेराज करायो वियो हुयो सुभान अल्लाह अर्शन दे घुरायो वियो हुयो सुभान अल्लाही असरा बिअब्दिही पाक वज़ात जे बने के सैर करायो अर्शन दे घुरायो करीब कयो वेझो कयो केतरो वेझो कयो सुम्मतना फतदल्ला फकान काब कौसैने औ अदना सुभान अल्लाह इन भाकुरन का वधीक वेझो थी वियो सुभान अल्लाह सब हेठ रह जी विया अल्लाह वट पहुंचण वारी ज़ात के जी चो सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले उच्चिया ने शाना सरकार दिया सुने मन मुरले मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले दिया शाना बल्ले आमिना किस्मता के दिए तेरे लाल दिया अर्श ने जुमिया जुतिया तेरे लाल दिया आमिना किस्मता के दिए तेरे लाल दिया अर्श ने जुमिया जुतिया तेरे लाल दिया रब ने दिखाया शाना यार दिया रब ने दिखाया शाना यार दिया सुने मन मोहने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले दिल ठरिया से जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बस पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका मदीने जो ताजदार रब के दिसी आयो अल्लाह कौन फरमायो तुम जो बानो इन हुआ इल्ला वहयु यूहा ने तो वही गई जो को वही करनी हुई सो कहे उठाए तो उम्मत के छा सिखारो आहे दलील जो बनजी आयो तो थलो दलील आए या उन दलील जी वजाहत भी करना आयो
वारो सही बाबा इंसानियत जो नबी बन जी आयो न पूरी इंसानियत जो नबी बन जी आयो जॾहिं अल्लाह फरमायो त कुल इंसान जे लाइ मूं रब जे लाइ जी वजूद मौजूदगी जे लाइ दलील बणिजी आयो त मदीने वारे के अल्लाह जो चो इन हुवा इल्ला वहयु यूहा मूं अल्लाह वही कई जेका वही करनी हुई पंहिंजे बाने ते कहिड़ी वही कई मदीने वारे के हर शइ सेखारे छॾियईं अल्लाह फरमायो अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फضलुल्लाह अलैका अज़ीमा सुभान अल्लाह ओ महबूब जेको तू न ॼाणंदो हुए जंहिं शइ जो तोखे ख़बर न हुई इल्म न हुयो अल्लाह उहो इल्म तोखे ॾेई छॾियो इहो तुंहिंजे मथां अल्लाह जो तमामु वॾो फज़ल आहे पंहिंजी उम्मत के मुझे दिलबर नबी पंहिंजी ज़बान मुक़द्दस मझा जेको इल्म अल्लाह ॾिनो जेको अल्लाह सेखारियो मेराज वारी रात या जिब्रील जे ज़रिए या तू ॿुधो पाण अल्लाह वही जे ज़रिए मदीने वारे साईं खे सेखारियो मुझे दिलबर नबी उहा शइ पाण ताईं महदूद न रखी पंहिंजी ज़ात ताईं मख़फ़ी न रखी वमा हुआ अलल गैब बिदनीर सुभान अल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह अहिड़ो नबी अता फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह फरमायो मुंहिंजो महबूब गैब जूं ख़बरूं ॿुधाइण ते कंजूसी न कंदो सुभान अल्लाह अफ़सोस आहे जो चाचा तूं चवींदो नबी खे इल्म न आहे अफ़सोस आहे एक आज तू जड़े के मलंग वट सबक पढ़ी आ तो के बुधाया तो मदीने वाले जो शान चाहे चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा सुन्नी हरू मरहबा मरहबा कौन चोंदा असा के कुछ नबी मा मिलियो आ तरे महबूब जे अचण जा तराना गाइंदा सुभान अल्लाह अना जोर सा जो सुभान अल्लाह मदीने वारो आयो बदकारन के बाकिरदार बनाए छॾियईं इस्लाह नफ्स कयईं असांजे रूह खे आज़ादी बख़्शईं दिलुनि जा ज़ंग लाथईं इत्मीनान क़ल्ब अता कयईं ये मदीने वारे जूं महिरबानियूं हिन लाही लाहे त कोन सघंदे ॻाई त ॻाए कोन सघंदे ॻणी त ॻणे कोन सघंदे सुभान अल्लाह अहिड़ो रहबर मिलियो इल्ला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह रब जी रहमत मिली अञा मरहबा न चऊं ॻाल्हायो सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिद मातली वारे दिलबर साईं फरमायो तुंहिंजो अचण बुत भोरा थियण ही तुंहिंजा मौजज़ा मरहबा 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 हथ मथे करी जो मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा वाह तुंहिंजो अचण बुत भोरा थियण वाह तुंहिंजो अचण बुत भोरा थियण ही तुंहिंजा मौजज़ा शहर नूर चमकिया चिता सारे आलम दिठा नूर चमकिया चिता सारे आलम दिठा मरहबा 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 दिलरुबा दिलरुबा मुस्तफा मुस्तफा मरहबा मरहबा
मुबारक मिठा चाह जा पहुंची था लख मुबारक मिठा चाह जा पहुंची था तो मरहबा 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 मुस्तफा मुस्तफा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मंजूर है ते काली बाली को बिछाई तो घर है बेचारा बिठा है मुझे तकलीफ इंदर सारे ते वेहण जी जगह ठाए जे तो मानू वेहण है बिठा है मुझे तकलीफ दी दे इतनी देर दी वे ता बैठा है ता जगह ना कसम खुदा जो ता बिठा है मुझे तकलीफ दी दे अल्लाह का तो खुश हूं तो मदीने वाले जो शान बुधण दिला बिठायो अल्लाह तो जो बीहण कबूल फरमाई दो अल्लाह तो जो अचन कबूल फरमाई दो खुदा जी इज्जत जो कसम मदीने वाले जी मोहब्बत वाला दिसबो अन लो लो फरी पवे सुभान अल्लाह अल्लाह शाद आबाद फरमाई दो अल्लाह का तो मदीने वाले साईं जे सदके ता सबनी जो अज जके उम्मीदों खड़ी आया हो अल्लाह सभी मुस्तफा जे सदके पूरी फरमाई दो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या मदीने जो ताजदार ओ जेको अल्लाह सिखायो मालूम तकुन तअलम वालो इल्म जेको रब दिनो मुझे दिल पर नबी वो इल्म वा तालीम असा उम्मत के भी सिखाए छड़ी आहे सुभान अल्लाह पंजी ज़ुबान अक़दस से अमर फरमाए करे अमली जिंदगी में खुद अमल करे फरमाइन था रब जो हुक्म हिया इन हुक्म ते अमल इए कबो जे मोहम्मद करीम अमल कयो आहे मदीने वाले सही एड़ी अजीम तालीम दिनी जो दुनिया जा मुअल्लिम दुनिया जा रहबर दुनिया जा रहनुमा समूरा एक पासे करे मुझे दिल पर नबी जी तालीमात जे मत मिसल नथा थी सघने अल्लाह मुझे महबूब इन जहान जो तो भलायूं सिखायूं जीअण जो भलायूं रिज़्क कमाइण जो तरीक़ो मुझे महबूब व्यापार जो तरीक़ो सिखायो मजदूरी करे ॾेखारी त मजदूरी कीअं कबी आहे मुझे महबूब जिहाद करे बहादुरी सिखारी मुझे महबूब मुस्तफा करीम उम्मत के हर वो कम सिखारे जो उन्हनि जे फ़ाइदे वारो आहे पर आख़िरत में जे शइ जो नफ़ो मिलंदो आख़िरत में जे शइ जो फ़ाइदो मिलंदो मदीने वारे उखरवी फ़वाइद वारी बि तालीम अता करे छॾी आहे सुभान अल्लाह मदीने वारे जो बणजी वञे न सुभान अल्लाह खानपुर मार वारो तकलीफ़ तो कोन पिया अञा त कलाक पूरे चढ़ में 10 मिनट आहे 50 मिनट जाए थकनी पिया हो तो दुआ करो अल्लाह खुश रखे अल्लाह मदीने की हाज़िरी नसीब फरमाई दो मदीने जो ताजदार जेका तालीम ॾिननि जेका मदीने जे साईं असां खे सिखायो अहिड़ी तालीम ज़िंदगी जो त फ़ाइदो उनमें आहे पर कब्र हशर क़यामत जन्नत जा इनाम निजात बि मदीने वारे साईं जे सेखारियल रस्ते ते आहे सुभान अल्लाह एड़ी सुनी जिंदगी एड़ी भली जिंदगी जो खुद रब फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना बेशक ए मुसलमानों ए इंसानों रसूलुल्लाह जी साथ में जिंदगी गुजारने जो बेहतरीन तरीको है सुभान अल्लाह जिंदगी किए बना गुजारजे हयाती किए गुजारजे हयाती किए गुजार बिया
खानापुर महल वारो ए रोशन ज़मीन मुसलमानों जिंदगी कुत्ते भी गुजारे पे गधा भी गुजारे पे जानवर भी गुजारे पे फर्क मानू ही जानवर में ही होगा जो जानवर हैवान पांजी मर्जी से जिंदगी गुजारी दाहिन इंसान होगा जो को मुस्तफा जी तालीम तो हली जिंदगी गुजारी हाजिर करो मां मदीने वाले जी जिंदगी तवाके बुधाण चाहियां अञा जोर सां जो सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो इन्नमा मसली व मसल उम्मती का मसल रजुलिन इस्तौकद नारा मदीने वाले साईं फरमायो मुझो मिसाल तव्हां जे लाइ इया जे हिकु माण्हू बाहि बारे तयार कई बाहि भरे पई वो फजअल तवाब वल फराश बाहि भर दिया त पतंगा उड़ंदा अचे बाहि में पवंदा आहिनि हे माण्हू जे बाहि बारी वो पतंगनि खे परे पियो करे हटाए पियो त मथां सड़ी न पवनि मथां जीत जणिया बाहि में न पवनि मथां उन्हनि जा पर न सड़नि मथां मरी न पवनि मदीने वारे फरमायो मुंहिंजो मिसाल बि ईअं आहे यकान फअना आखिज़ु बिहुजरिकुम व अंतुम महमून फीह मदीने वाले फरमायो मुझो मिसाल भी है जो तव्हां गुनाह था कयो बदकारियूं था कयो बुरावा हक़ था खाओ ज़ियादतियूं था कयो ज़िना चोरी जुल्म जा कम बेहयाई जा कम था कयो इन जो मतलब आहे तव्हां पाण खे जहन्नम में था किरायो ऐं मां मोहम्मद करीम अचे जेल मां वठी तव्हां खे जहन्नम खां परहेज़ कयां सुभान अल्लाह आखिज़ुन बिहुजजिकुम तारी जेल मां झले तव्हां खे जहन्नम मां ॿाहिरि थो कढे चओ सुभान अल्लाह अहिड़ो महिरबान को ॾिठई अहिड़ो कुर्बदार को ॾिठई जेको जहन्नम खां बचाए अब यार आहिनि दोस्त आहिनि रिश्तेदार आहिनि दुनिया की मुसीबत है अल्लाह बचाईंदो मुसीबतुनि खां मिसाल समझाइण जे लाइ वध में वध तुंहिंजी परेशानी लाहींदा को पैसे जे ज़रिए मदद कंदो को तुंहिंजी जानी मदद कंदो अचे तोखे उन ॾुख मां कढंदो हिते दुनिया में क़यामत जे ॾियारे को माण्हू मदद जे लाइ कोन ईंदो जहन्नम खां को कोन बचाईंदो नबी साईं फरमायो मां मोहम्मद करीम बचाईंदुसि अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इन्नमा अना लकुम मिस्लुल वालिदिल वलदिही मां मोहम्मद करीम ए खानापुर महल वारो तव्हां लाइ तव्हां जे अब्बे जे मिसलु आहियां अब्बो प्यार कंदो आहे अब्बो शफ़क़त कंदो आहे अब्बो सेखारींदो आहे दुख लाहींदो आहे तरबियत कंदो आहे मां मोहम्मद करीम बि तव्हां जे लाइ तव्हां जे अब्बे वांगुरु आहियां इज़ा अतैतुमुल गाइत फला तस्तक़बिलुल क़िबलत नबी साईं फरमायो जॾहिं कज़ा हाजत जे लाइ वञो मां इहा बि शइ सेखारियां थो त काबे ते मुंहुं करे उहा हाजत पूरी न कंदा कयो والرمس والنهى أن يستتيب الرجل بيمينه استنجا कयो त छेणे सां न कंदा कयो हॾीअ सां न कंदा कयो सॼे हथ सां इस्तिंजा न कंदा कयो मां मोहम्मद करीम ये नंढड़ियूं शयूं बि तव्हांखे सेखारण आयो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारो साईं आयो मुंहिंजो दिलबर नबी आयो मुंहिंजो दिलबर नबी असांखे सेखारियो त ज़िंदगी कीअं गुज़ारबी आहे हबीबनि जी ज़िंदगी कीअं हुई अचो त नबी जी घर वारी सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं खां पुछा अम्मा साईं खे चयो वियो त मदीने वारे साईं जे बारे में असांखे ॿुधायो
फरमाई थी अन्नहा कालत मा खुय्यर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैन अमरैन इल्ला अखज़ ऐसरहुमा। अब ध्यान मुड़िया तव्हांजो हाणे कुछ ॻाल्हियूं सम्झण जूं हिननि जे करे तवज्जो जो दिलियूं हाज़िर कयो। अम्मा आयशा सिद्दीका फरमायो मदीने वारे साईं जे साम्हूं जॾहिं पक माची वञनि पक मकरना आहिनि त महबूब सोना उहो कम कंदा हुया जो ऐसरहुमा उन्हनि ॿिन्ही कमनि मां जेको सवलो हूंदो हुयो सहल वात हूंदी हुई साईं करीम उहा वात वठंदा हुया। असां स्ट्रगल था कयूं मेहनत था कयूं असां साईं मुंहिंजा जफ़ाकश माण्हू बाबा हे माण्हू वॾो मेहनती आहे अजाई मेहनत छो थो करी जॾहिं सवलाई सां कमु थी सघे थो त उहो आसानी वारो कमु करनि। हिकिड़े माण्हू खे सॾणो मिसाल ॿ कम ॾुखिया अचनि मतिलब छा आहे कंहिंखे सॾणो हिकिड़ो हमरा वेठो आहे ओ परियां दुकान ते चौक ते बीठो आहे 5 गली खां परियां हाणे तूं हली वञी उनखे वठी अची उनखे घुराइण वञ 5 गली चौक ते हाणे तूं वञी उते उनखे वठी बाह मां वठी पोइ हिते पहुचाई या हितां फोन करी ज़बा हलिया 5 गली चौक ते बी त मुंहिंजो कमु आहे तोसां सवलो कमु कहिड़ो हुयो हे जेको वयो एतिरो पंधु करे उनखे वठी आयो गर्मी में रश में हिते त माशाअल्लाह चौक ते रश लॻी पई हूंदी आहे ट्रैफिक हूंदी आहे इहो वियो वञी उनखे वठी पोइ आयो या हे जो फोन कई त सवलाई सां उहो हिते पहुतो कहिड़ो कमु सवलो हुयो। मदीने वारे साईं जे लाइ अम्मा साईं जी फरमाए जेको कमु ॾुखियो हूंदो हुयो न साईं जन ओॾे कोन वेंदा। असां उम्मत खे सेखारिन सहल थियो आसानी पैदा कयो यस्सिरू ला तुअस्सिरू आसानियूं पैदा कयो मुश्किलातूं पैदा न कयो। असांजी आदत थी वई आहे पपड़ा झुगा वसे कोई रोवे खावे हसे ॿियो भली मुसीबत में पवे असांजो रस्तो सवलो हुजे आसानी जा रस्ता ठाहियो पुट ॿियनि जा ख़ैर ख़्वाह जो मदीने जो ताजदार हबीबन करीमन फरमायो मालम यकुन इन्नमा फइन कान इस्मन कान अबअद الناس मिनहो जॾहिं को गुनाह जो कमु ॾिसंदा हुया न माण्हुनि में मदीने वारा साईं सभ खां गुनाहनि खां परे रहण वारा इंसान हुया ॾिसंदा हुया हे ग़लति कमु हे गुनाह जो कमु हेॾे वेंदुसि गुनाह में पवंदुसि अकुल त अलाह सभिनी खे ॾिनो आहे न अब ध्यान मुड़िया साईं करीमन फरमायो त जंहिं ॻाल्हि में तव्हांखे खुटको पैदा थिए न उहो कमु न कयो ख़बर कोन्हे का त गुनाह कहिड़ो आहे तव्हां आलिम त कोन आहियो मदरसे में पढ़िया त कोन आहियो ख़बर नाहे त इल्म वारी शइ कहिड़ी आहे नेकी कहिड़ी आहे गुनाह कहिड़ो आहे जंहिंमें ख़बर नथी पवे जॾहिं दिलि में खुटको पैदा थिए हिकिड़ो मुफ्ती अलाह तव्हांजे सीने में बि वेहारियो खुटको पैदा थिए कयां न कयां नबी साईं फरमायो उनखे छॾे ॾियो उन खां परे भॼो उन में फ़ाइदो न आहे फ़ाइदो उन कम में आहे जंहिंमें दिलि में खुटको पैदा न थिए मज़बूत थी बीहो जॾहिं तव्हां मज़बूत थी कंहिं कम में हथ विधो न अल्लाह ताला तव्हांजी इस्तिक़ामत ॾिसी चूंडे मुसलसल ॾिसी तव्हांखे कामयाबी अता करे छॾींदो मदीने जो ताजदार तुझो मुझो दिलबर नबी अम्मा साईं जी फरमाए खुलो के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई हुई अम्मा मदीने वारे साईं जा अखलाक कहिड़ा आहिनि साईं जी फरमाए लम यकुन फाहिशन वला मुतफहिशन वला सकाबन फी अस्वाक मदीने जो साईं न बद कलामी कंदो हुयो न बुरे कलाम सां जवाब ॾींदो हुयो न महबूब गालियूं ॾींदा हुया न को माण्हू जॾहिं ॻाल्हाईंदो हुयो त बुराई सां जवाब कोन ॾींदा हुया वला सखाबन फिल अस्वाक ऐं मदीने जो ताजदार बाज़ारुनि में वॾे आवाज़ सां कोन ॻाल्हाईंदो हुयो ये बद अखलाक माण्हू आहे जॾहिं को ॻाल्हाए त गार ॾे जॾहिं कंहिं सां गुफ़्तगू करे त नाशाइज़ त ॻाल्हाए गारियूं ॾे ॾिठो अथव न माण्हुनि जी आदत वेठो हूंदो टमाटा भिंडियूं खपाईंदो
मां पब तोरींदो वेठो ऐं साईं मुंहिंजा गारी में वेठो ॾींदो असां में आदत थी वई आहे गारियुनि जी नंढो वॾो गार थो ॾे नंढो वॾो गार थो ॾे ऐं गार ॾियण खे गुनाह माण्हू सम्झनि ई नथा अब हेॾे ध्यानु ॾियो हेॾे ॾिसो हेॾे असां गार खे गुनाह सम्झूं ई नथा यार वेंदा ओॾी महिल गार ॾींदो हो हुनखे गार ॾींदो सलाम न कंदा उथंदे ओ फलाणा हेड़ा तेड़ा कहिड़ा हाल अथई आओ कि न मदीने वारे साईं जी इहा आदत कोन हुई ऐं न ई बाज़ारुनि में महबूब वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदा हुया ऐं वला यजज़ी बिस्सय्यअति सय्यआ मदीने जो ताजदार बुराईअ जो बदिलो बुराईअ सां न ॾींदो हुयो जॾहिं को औरो हलंदो हुयो नाशाइस्ता हलंदो हुयो मदीने वारे खे दुख पहुचाईंदो हुयो मुंहिंजा महबूब बुराई जो बदिलो नेकीअ सां ॾींदा हुया चओ सुभान अल्लाह साहबी आयो ॾिसो केॾी भली तालीम साहबी आयो या रसूल अल्लाह मुंहिंजे पाड़े में यहूदी थो रहे ॾाढी अज़ियत पहुचाई अचे ॾाढो दुख पहुचायो अचे मां त बेज़ार थी वियो आहियां या रसूल अल्लाह छा कयां मुंहिंजे महबूब फरमायो वञी वञी हुन सां नेकी कर भलाई कर या रसूल अल्लाह हो विढ़े थो नबी फरमायो हो विढ़े थो तूं हुन सां नेकी कर सुभान अल्लाह कुझु ॾींहं गुज़रिया हफ़्तो महीनो ॾियारा गुज़रिया वरी साॻियो साहब या रसूल अल्लाह हाणे त ॾाढो तंग कयो अथई हाणे त ॾाढो बुरो हलियो आहे मदीने वारे साईं फरमायो वञी वञी नेकी करीस वञी चङाई करीस कुझु ॾियारा गुज़रिया टियों दफ़ो वरी साॻियो साहबी आयो अचे महबूबनि खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह हाणे त ॻाल्हि बर्दाश्त खां चढ़ी वई आहे ॾाढो तंग कयो अचे ॾाढो छेड़ो कयो अचे ॾाढो औरो हलियो आहे मुंहिंजे महबूब गुस्से में अची फरमायो अजीब ॻाल्हि आहे वो बुराई कंदे नथो थकिजे तूं नेकी कंदे थकिजी पियो आहीं साईं फरमायो वो बुराई कंदे नथो थकिजे खानपुर जा रोशन ज़मीरो नबी फरमायो हो बुराई कंदे नथो थकिजे ऐं तूं नेकी करे थकिजी थो पई वञ वञी नेकी करीस तेसी जेर वारी हुन सां नेकी कंदो रहे कुझु ॾींहंनि खां पोइ उहो यहूदी हुन सां गॾिजी आयो अचे चई या रसूल अल्लाह मुंहिंजी नेकी करण जे करे हे आयो अचे त उन नबी वटि वठी हल जे तोखे इहो सुनो सुनो कमु सेखारियो आहे मां बि नबी जे क़दमनि ते करे पर किरी कलमो पढ़ी मुस्लमान पंहिंजी अमली ज़िंदगी सां साबित कर त तूं मुस्तफ़ा जो गुलाम आहे ऐं वलाकी यफ़ू व यस्फ़हु मदीने जो ताजदार माफ़ी ॾियण वारो ऐं महबूब सुहिणा दरगुज़र करण वारा माफ़ी ॾियण वारा असां वटि न शलन खानपुर जी बाज़ार में कंहिंजो बांह लॻे कंहिंजी हथ लगी वने उन्हें ये बांह छिके पटे वठना जी झेड़े जिलास तैयार वेठा बस थोड़ो के जुमलो गलायो फोन कदो हेलो चाचा मामा सोट मासा दर रमू खमू सब गड थियो इन गाल नी ओ सही रमू खमू बसर मितेरो सब गड थी ना जे विढ़न जेला पंज गली में जलसे जिला जमा थियन वो झेड़े जिला जमा थिया भी ओ उनके लतण दो उनके बाटो हण दो उनके डाटो हण दो रत वहाण में देर कोन कंदा मदीने वाले साईं फरमायो माफी जो माफी ॾियण सां तव्हांजी इज्जत घट भी कोन अल्लाह तव्हांजी इज्जत खे वधाईंदो सुभान अल्लाह माण्हू यार माफ़ कीअं कयां मुंहिंजी बेइज्जती आई आहे मां हेॾो कंबू खान वरी मां छॾे ॾियां मां पंहिंजो बदिलो वठंदुसि मदीने वाले साईं जी आदत साईं जन दरगुज़र कंदा हुया माफ़ी ॾींदा हुया जॾहिं को तोखे घटि वधि ॻाल्हाए तूं उनखे माफ़ कर अल्लाह जी ख़ातिर रब जी ख़ातिर उनखे माफ़ कर तुंहिंजी इज़त घटि भी कोन अल्लाह तुंहिंजी इज़त खे ॾींदो वधाए छॾींदो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह अल्लाह जे क़ुरान फरमायो फ़अफ़ु अन्हुम वस्फ़ा तू उनके माफ कर बुराई करने वालों के माफ कर दरगुज़र कर इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन बेशक अल्लाह नेकी कंदड़न के महबूब बनाए छॾींदो आहे सुभान अल्लाह अमल कबूल है कौन कबूल इंशाअल्लाह हां केड़ा केड़ा अमल कंदो हज़रत ऐं हिकड़ी हदीस
वो दुआ था करो। सुभान अल्लाह। अजीब हदीस हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन अबी औफा रदियल्लाहु तआला अन्हु फरमाए त युकसिरु ज़िक्र मदीने जो ताजदार घणो अल्लाह जो जिक्र कंदो हुए, घणो अल्लाह जो जिक्र करण वारा हुया। कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युकसिरु ज़िक्र अल्लाह जो घणो जिक्र कंदा हुया। वयुकील लग़व ऐं अजाई गुफ्तगू कोन कंदा हुया। दुनियावी गुफ्तगू, दुनिया जी अजाई यख भी लगंदी हीअं जो वेंदो त ॿिए खे वारो ई कोन ॾींदो ॻाल्हाइण जो। ॾिठा अथव न अहिड़ा माण्हू, शुरू जो थींदो ॼण सेल सवाया पइजी विया त चुप ई कोन कंदो। साम्हूं वारो को मजबूर आहे, कंहिंखे तकड़ आहे, जल्दी आहे। शुरू वॾी उमिरि वारनि में ख़ुसूसन इहा आदत हूंदी आहे, ॿिए जे कमकार जो अहसास न हूंदो। अजाई गुफ्तगू, अजाई डाड़, अजाई बटाक। मदीने वारो साईं अजाई गुफ्तगू कोन कंदा हुया। नबी साईं फरमायो त ज़रूरी ॻाल्हि हुजे त ॻाल्हायो, न त ख़ामोश रहो, चुप रहो। जेको चुप रहियो उनखे निजात मिली वई। मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो लतीफ़ो आयो आहे, क़िबला मुर्शिद दिलबर साईं बयान कंदा आहिनि। हिकिड़ो बादशाह जो शहज़ादो हुजे, शहज़ादो बादशाहज़ादो हुजे, उन हदीस पढ़ी आहे त चुप रहण में निजात आहे। हिन चयो भला हिन नबी जी हदीस अमल करे ॾिसां। शहज़ादो हुजे चुप थी वियो, छामो बादशाह ॻाल्हाए, राणी ॻाल्हाए, वज़ीर मुशीर अचनि ॻाल्हाइनि, हे साईं चुप करे वेठो आहे। बादशाह परेशान थी वियो, बाबा हे को बीमार थी पियो आहे। वैद आया, तबीब आया, हकीम आया, सभिनी चयो बाबा हिनखे को दिमाग़ ते असर थी वियो आहे, बीमार थी पियो आहे, हिनखे चङियूं चङियूं शयूं ॻाल्हायो, चङियूं चङियूं जॻहियुनि ते वठी हलो ऐं हिनखे सुठा सुठा ताम खारायो। साईं नौकर चाकर अॻियां पोयां पिया थियनि, शहज़ादे खे छा थी वियो आहे, ताम भला भला हर वेले नओं ताम पियो अचे। ऐं साईं मुंहिंजा हिनखे घुमाइण जे लाइ वठी पिया वञनि केॾी महिल बाग़नि में, शहरनि में। शहज़ादे चयो बड़ा चुप रहण में वॾो फ़ाइदो आहे। हे जेके अॻु कॾहिं शयूं मिलियूं कोन हुयूं से अॼु चुप रहण सां पियूं मिलनि। हिकिड़े ॾिहाड़े बादशाह नौकरनि खे चयो त हिनखे बाग़ में घुमाए अचो, शाही बाग़ में, सुहिणो बाग़। वञे पियो, ॾिठई उन शहज़ादे ॾिठो त हिकिड़ो मारी आहे, शिकारी पखी जो शिकार पियो करे। ॻोल्हे पियो त पखी किथे आहे। शहज़ादे ॾिठो पखी मथे वेठो आहे, मारी ॻोल्हींदो ॻोल्हींदो ख़ामोश जो पखी वेठो हो त हुनखे नज़र न पियो अचे। अचानक पखी बोल कई, आवाज़ कई, आवाज़ जो कई त शिकारी जी नज़र पई, तीर हईंसि, वञी शिकारी उन पखी किराए वियो। शहज़ादे ॻाल्हायो, अल्लाह अड़े पखी जे चुप रही हा त जान बची वञई हा, पखी जे चुप रही हा त जान बची वञई हा। हिन जो इहो जुमिलो ॻाल्हायो ॻोठ में, राज में, बाबा ख़ुशी थी वई। शहज़ादे ॻाल्हायो, शहज़ादे ॻाल्हायो। हो जो शहज़ादे जा हे तोहफ़ा ताइफ़ ख़िदमतूं ॻाल्हाइण सां उहे बंदि थी वियूं। अल्लाहु अकबर कबीरा। पुट ख़ामोशी बिना मेहनत जे इबादत आहे। अजाई गुफ्तगू न कयो, भला जे तव्हांखे अल्लाह टाइम ॾिनो आहे, वक़्तु ॾिनो आहे, उन में वेही अल्लाह जो ज़िक्र कयो, मदीने वारे ते दुरूद पढ़ो, सलात पढ़ो। जेतिरी देर चुप रहंदो न एतिरी देर तव्हां कंहिंखे अज़ियत कोन पहुचाईंदो, कूड़ कोन ॻाल्हाईंदो, तव्हां गिला न कंदो, चुप हूंदो, ख़ामोश हूंदो त तव्हांखे अजुर बिना मेहनत जो पियो मिले। ऐं मदीने वारे जी आदत हूंदी इहो किल्लुल लग़व, अजाई गुफ्तगू न कंदा हुया। व युतीलु सलात, ऐं मदीने जो ताजदार तिखी निमाज़ पढ़ंदो हुयो, निमाज़ तिखी पढ़ंदा हुया। हबीबन फरमायो मुंहिंजे अखियुनि जी थधाण निमाज़ में आहे। जॾहिं निमाज़ मोमिन बानो पढ़ंदो आहे न, मदीने वाले साईं फरमायो अस्सलातु मिराजुल मुमिन, निमाज़ मोमिन जो मेराज आहे। समझो दाले सुता पिया आहियो। नबी सुनो हिकु दफ़ो मेराज ते वियो हुयो, तव्हांजे लाइ निमाज़ मेराज आहे। बानो सिर सजदे में रखंदो आहे, अल्लाह जे हुज़ूर पहुची वेंदो आहे। सुभान अल्लाह। युक्सिरुल खुतबा, मदीने वारा जुमे जो खुतबो नंढो ॾींदा हुया। ऐं वला यनफु ऐं यमशिया मअल अरमलते वल मिस्कीन फयक्दी लहुल हाज। ऐं मदीने वारा साईं अक्सर यतीमन बेवाहन जी मदद जे लाइ घणो निकिरंदा हुया। सुभान अल्लाह।
गरीब आ, को मिस्कीन आ, को हाजतमंद आ, को जरूरतमंद आ, तू चे करे उन जी हाजत लही सके थी, परेशानी लही सके थी, हली वञ उन मिस्कीन जी मदद कर। मदीने वाले साईं फरमायो जेको माण्हू के मुसलमान जी या के इंसान जी मदद करण जे लाइ वञे, विख जे बदिले अल्लाह 70,000 नेकियूं अता फरमाईंदो आ। 70,000 उनजा गुनाह बख्शी दो, 70,000 उनके दर्जा अता फरमाईंदो आ। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो जॾहिं को माण्हू के मुसलमान जी हाजत रवाई जे लाइ वञे ऐं उन जी हाजत पूरी करे वापस मोटे, अल्लाह उनके इहे गुनाहनि खां धोई साफ़ करे छॾींदो आहे ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेट ॼाओ हुजे। सुभान अल्लाह। न चई सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कंहिंजी मदद कर, भला मदद नथा करे सघो, घटि में घटि दिलियूं त न रंजायो, कंहिंखे अज़ियत त न पहुचायो, कंहिंजी दिलि त न रंजा, कंहिंखे दुख में त न विझ। मुसलमान त उहो आहे जेको मुसीबत ज़दा खे ॾिसंदो आहे हली वञी हुनजी मदद कंदो आहे। असांजो नबी बेवाहनि जी मदद कंदो हुयो। मदीने जे ॿाहिरां हिकिड़ी औरत रहंदी हुई, महबूब सुहिणा वेंदा हुया, उन कुराड़ी जे घर खे पाण बुहारी ॾींदा हुया, पाण पंहिंजे हथनि सां उनखे पाणी भरे ॾींदा हुया, उनजा मट भरींदा हुया, उनजी ख़िदमत कंदा हुया, उनखे मानी पचाए खाराईंदा हुया। अल्लाहु अकबर कबीरा। साईं करीम जॾहिं विसाल फरमायो विया, हज़रत अबू बकर सिद्दीक़ पाण हली वञी उनजी मदद कंदा हुया। चओ सुभान अल्लाह। पुट तूं बि सखी थी, कंजूस न थी, गरीबनि जी मदद करण वारो थी। इहे सखावत कर जीअं नबी ऐं आले नबी सखावत कई हुई। हिकिड़ो माण्हू आयो हज़रत सैयदना इमाम अली मकाम सैयद शुहदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी दरगाह में। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सैयदना इमाम हुसैन जी दरबार में आयो, अचे अर्ज़ कई साईं सवाली आहियां, ज़रूरत आ। साईं जन गुलाम खे मोकिलियो, चई फरमाईंदा घर छा पियो आहे? चई क़िबला महीने जो ख़र्च पियल आहे 60,000 दिरहम, उन खां वधीक ॿी का बि शइ न आहे। उहो अॼु पैसा मिलिया आहिनि, इन मां अटो वठिणो आहे, घर वारनि जे लाइ सामान वठिणो आहे। सैयदना इमाम अली मकाम फरमायो इहे 60,000 दिरहम हिन सवाली खे ॾे। अञा थोरो सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हुन जो साईं किथां खाईंदासीं, किथां असां वटि ईंदो? हज़रत इमाम अली मकाम फरमायो अल्लाह जी राह में ॾियण सां खोट कोन ईंदी आहे, अल्लाह इज़ाफ़ो फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अड़े घुरण वारनि खे त मुंहिंजे नबी जे बचड़नि बादशाहियूं ॾेई छॾियूं। सुभान अल्लाह। तू पैसा नथो ॾेई सघी, कंहिं गरीब मिस्कीन जी मदद नथो करे सघी। हज़रत इमाम हसन मुज्तबा खां हुकूमत घुरी वई, अल्लाह जे नाले ते इमाम हसन मुज्तबा ख़ैरात में हुकूमत खिलाफत ॾेई छॾी। खैर असांखे खिलाफत जी ज़रूरत न आहे, असांखे मोहम्मद मुस्तफा जे दीन जी ज़रूरत आहे। सुभान अल्लाह। न चई सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। नबी जे बचड़नि खां सिख त गरीबनि जी कीअं मदद कबी आहे, बेवाहनि जी कीअं मदद कबी आहे। पुट ओ खानपुर जा रोशन ज़मीर, अल्लाह तो फरमाए व अम्मा साइल फला तनहर, जॾहिं को सवाली अचे त उनखे झिड़क न, उनखे घटि वधि न ॻाल्हा। ख़ैरात नथो ॾेई सघी, घटि में घटि उनखे दड़को त न ॾे न, उन सां विड़ त न। समझो दाले कोन समझो। अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए। हाँ ॿुधायो जिनजी तबियत नासाज़ आहे दुआ फरमाईंदा। अल्लाह ताला खां दुआ है त जेके बि साइल आहियूं अल्लाह असां सभिनी जा सुवाल मंज़ूर फरमाए। वेहो 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 दुआ में शरीक थियो। वेहो। अल्लाहुम्मा सल्ली अला